सबका पहिरीं त जस्ट पेश थो कयां जमीयत उलमा इस्लाम जे दोस्तनि खे ज़िले क़यादत खे त हिन एॾे वॾे मामले ते उथिया आहिनि, आवाज़ उथारियो अथनि ऐं APC घुराई अथनि। न फ़क़ति हींअर पर माज़ी में बि जमीयत उलमा इस्लाम सिंध जे मसइलनि खे हाईलाइट कंदी रही आहे, सिंध जे इशूज़ ते ॻाल्हाईंदी रही आहे। डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो खां वठी राशिद महमूद सूमरो ताईं सिंध सॼण रहिया आहिनि ऐं बिलख़ुसूस जमीयत उलमा इस्लाम सिंध जी क़यादत। उन खां पोइ अचूं था पंहिंजे हिन जेको असांजो इशू आहे, जेको असांजो मामिलो आहे, उन खां त दोस्तो कराची ज़िले मलीर जूं 4 देहूं कोलकर, काठोड़, लाखेजी ऐं पंहिंजो बुलड़ जेके बरिया टाउन में जिन जूं कुझु ज़मीनूं सर्वे बि आहिनि, कुझु अण सर्वे बि आहिनि, कुझु माण्हुनि जा खाता हुया जेके ज़ाती तौर ते पंहिंजा खाता ठाराए वेठा जेके उन्हनि जूं ज़मीनूं हुयूं। उन खां पोइ जामशोरे ज़िले जूं 3 देहूं मुंहिंजे ख़्याल में मोल देह वधीक मोहम्मद बख्श मरीम तव्हांजो रहवासी आहे, उनखे ख़बर हूंदी। मोल देह, बबर देह ऐं हथंग देह जेके जामशोरे ज़िले जूं देहूं। सो इहे त शुरू खां वठी हिकिड़ो मलक रियाज़ त हिकिड़ो नालो आहे, सिर्फ़ु हिकिड़ो सरमाएदार आहे, पर असां कॾहिं बि हिन मामले खे गौर हेठि न आंदो आहे त हिनखे आणण वारो केरु आहे, मलक रियाज़ खे रस्तो ॾियण वारो केरु आहे। मलक रियाज़ खे जामशोरे ज़िले समेत कराची में जेका बरिया टाउन ठाहियो वेठो आहे, जेका पंहिंजी गुंडागर्दी जे ज़रिए ग़रीब मिसकिन जा खाता चेंज कराए पंहिंजे नाले ते कराए वेठो आहे, त उनखे रस्तो ॾियण वारो केरु आहे। असां कॾहिं हिन ॻाल्हि ते गौर वीचार न कयो आहे ऐं कुझु दोस्त हिते अणसिधी तरह नाला बि कोन वरितऊं, ईअं ई ॻाल्हि हलायो, पर मां सिधी तरह चवां थो त पीपुल्स पार्टी ऐं ज़रदारी लीग हिनखे रस्तो ॾियण जो किरदारु अदा कयो। जेतिरो ॾोही मलक रियाज़ आहे त उन खां वधीक ॾोही ज़रदारी माफ़िया ऐं पीपुल्स पार्टी पिणु आहे, ऐं उन सां गॾोगॾु पीपुल्स पार्टी सां लाॻापियल वॾेरा जेके हितां जा मक़ामी आहिनि उहे बि उन ॾोह में ओतिरा ई ॾोहारी आहिनि जेतिरो ज़रदारी आहे, पीपुल्स पार्टी आहे। बेरोज़गार त आहिनि ई उन्हनि जा, छाकाणि जो सिंध में हुकूमत ई उन्हनि जी आहे। सो असां हिकिड़ी बदकिस्मती रही आहे असां सिंधियुनि सां त शुरू खां वठी असां सां वेसा घाटी थींदी रही आहे। पोइ इन जा सबब इहे आहिनि जो असां कॾहिं बि गॾिया न आहियूं, अकेले विया आहियूं शुरू खां वठी। हींअर न 5000 साल ताईं तारीख़ आहे, पर 5000 साल तारीख़ में असां कॾहिं बि गॾिजी न विया आहियूं। सेवण में नुहाणी अलॻि विढ़िया, कोरेजा अलॻि विढ़िया, पुर्ती अलॻि विढ़िया, साईं जा बिरहमाणी अलॻि विढ़िया, अंग्रेज़नि सां बि विढ़िया, तातारियुनि सां बि विढ़िया, तुरखाननि सां विढ़िया, पर मजमूई तौरु हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾिजी करे न विढ़िया। तॾहिं असां शिकस्तनि खे मुंहुं ॾिनो आहे, तॾहिं असांखे शिकस्तूं पलो पियूं आहिनि। पर अॼु असां इन उमेद सां हिते गॾु थिया आहियूं त अॼु सिंधी माण्हू गॾिया आहिनि, जमीयत उलमा इस्लाम उन्हनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु कयो आहे। असां सम्झूं था न फ़क़ति असां हिन मां गुज़ारिश कंदो हलां, मुंहिंजो मुतालिबो बि आहे त इन मामले में हिन APC में सिर्फ़ु तव्हां न फ़क़ति बहिरिया टाउन जी ज़मीन जो मामिलो ॼाणायो, पर इन में धारी आबादकारी बि ॼाणायो, छाकाणि जो धारी आबादकारी हींअर सिंध खे सुरे वांगुरु उॾही वांगुरु खाई रही आहे। हींअर तव्हां कराची ताईं हलिया वेंदो त तव्हांखे कराची सुपर आयो आहे, ॿई पासा तव्हांखे धारियो मिलंदो। जेको मज़हब जे नाले ते असां वटि वेठो आहे चवंदो हुआसीं हम आपके मुसलमान भाई, ठीक है भैया आप हमारे भाई हो, अल्लाह का शुक्र है हम मुसलमान हैं, हम मुसलमान के घर में पैदा हुए हैं, अल्लाह पाक ने हमें मुसलमान पैदा किया, लेकिन मुसलमान भाई हैं, लेकिन आप अपने इलाके में रहो यार, आप वहाँ पर अच्छे लगते हो, हम अपने इलाके में रहे, हम यहाँ पर अच्छे लगते हैं। सो मुझे मुतालिब हुआ, मुझी गुजारिश है त हिन APC में धारी आबादकारी के खिलाफ हिकिड़ो क़रारदाद पास कई वञे, ताकि मलक रियाज़ जहिड़ा खोड़ अहिड़ा माण्हू वेठा आहिनि जेके हींअर सिंधी माण्हुनि को ज़मीनूं भुॻड़नि जी मुठ ते ख़रीद करे माण्हुनि खे सरकारी ऐं गवर्नमेंट जे थ्रेड जे ज़रिए हुननि खे ठहियारे उन्हनि को हिसाए उन्हनि को ज़मीनूं फुरियूं थियूं वञनि। मां सम्झां थो त धारिया बि असांजा दुश्मन आहिनि, धारियो बि सिंध जो सॼण करे नथो थी सघे। धारे कहिड़ी ज़रूरत आहे, सिंध वञे त कोई वञे। अलाह ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली, ईअं न थिए जो किताब में पढ़ो त यार का सिंध बि हुई, का सिंध वारनि जी ॿोली बि हुई, का सिंध जी सकावत, सिंध जी तारीख़ हुई। मोहन जे दड़े वांगुरु असां न थी वञूं, असांखे गॾिजणो पवंदो, असांखे पंहिंजे नियत सां, पंहिंजे साफ़ नियतुनि सां, पंहिंजे उसूलनि सां पाण खे हिक ॿिए सां गॾिजणो पवंदो, तॾहिं असां मंज़िल मक़सूद माणींदा। अगरि अकेला अकेला बिगड़ंदा रस्ते ते मारिया वेंदा। सो मां आख़िर में बि पंहिंजो इहो ई मुतालिबो रखियो त जेतिरा ॾोहारी पंहिंजो मुतालिबो रखियो त मुंहिंजो
जेकियूं ज़मीनुनि जे ख़िलाफ़ु असां हिते ॻाल्हायूं पिया, कचहरियूं कयूं पिया ज़मीनुनि जे विकिरे ख़िलाफ़ु, ऐं मुंहिंजो मुतालिबो आहे, मुंहिंजी गुज़ारिश आहे त हिन APC में धारी आबादकारी जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो वञे ऐं किराएदार पास